परॾेही वज़ीर ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त 5 जुलाई 1977 मुल्क जी तारीख़ जो कारो ॾींहुं आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हिकु बयान में चयो आहे त अॼु डिक्टेटर पाकिस्तान जी पहिरें चूंडियल वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी हुकूमत जो तख़्तो ऊंधो करे छॾियो। हुन चयो त पाकिस्तान जिन सियासी मुआशी ऐं समाजी ख़राबियुनि जो शिकार आहे उन जो ढांचो ज़िया जे दौर में ई ॻोल्हे सघिजे थो। बिलावल भुट्टो जो चवणु आहे त ज़ियाउल हक़ जमहूरियत ऐं वफ़ाक़ परस्त सियासी पार्टियुनि जो मैदान तंग कयो। शहीद भुट्टो खे सियासी मंज़र तां हटाइण लाइ अदालती क़त्ल जो मरहलो तयारु कयो वियो। ज़िया पीपी क़यादत ऐं कारकुननि खे क़ैद कयो, कोड़ा हया ऐं जलावतन कयो। वाज़े रहे त अॼु खां 45 साल अॻु 5 जुलाई 1977 ते अॻूणे वज़ीर आज़म ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे बानी चेयरमैन ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी जमहूरी हुकूमत जो तख़्तो ऊंधो कयो वियो हो।